केड़ी कुरान पाक की आयत में लिखियल आहे त बाबा हिकु मयत घर में पियो आहे उते रोइण जायज़ आहे? ॿुधायो तव्हां मूंखे साबित करे ॾेखारियो। मां तव्हांखे दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम मदद जीअं तव्हां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इमरान अली ॾिसकाणी। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ठीकु आहियो। मुंहिंजा दोस्तों, अॼु त इहा तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी जेको अॼु वीडियो जो टॉपिक आहे त मयत ते रोइण इस्लाम में जाइज़ आहे। त बिना के टाइम ज़ाया करण जे हलूं था वीडियो जी तरफ़। तो मुंहिंजा दोस्तों ॾिसो, अल्लाह पाक कुरान पाक में वाज़े तौर फरमाए छॾियो आहे त अगरि तव्हांखे का शइ हासिल नथी थिए त उन ते गम न कंदा कयो। अगरि तव्हांखे का शइ हासिल थिए थी त उन ते यानी फ़ख्र करण बजाय शुक्र कंदा कयो। अल्लाह पाक कुरान पाक में फरमायो। और अचूं था असली ॻाल्हि ते त अल्लाह पाक कुरान में पहिरियों इहो फरमायो आहे त अगरि तव्हांखे का शइ हासिल नथी थिए त उन ते जेको सो यानी गम न कंदा कयो। त हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजा अज़ीज़ो, हाणे असांजे घर में जेको सो यानी मयत पियो आहे उन ते जेको सो या हुसैन घोड़ा या हुसैन मथा कुटूं पिया। मुंहिंजा दोस्तों अलाए छा अलाए कहिड़ा कहिड़ा भेण कटूं पिया जेको सो यानी नाकाबिल यानी बर्दाश्त न आहे जेके असां यानी जेके दुख जो इज़हार बि चई सघूं था। बहरहाल चवण जो मतिलबु इहो आहे त मयत ते एतिरो रोइण असांखे इस्लाम जाइज़ नथो हुजे। त पाकिस्तान में अलाए केतिरा फ़िरका आहिनि त उन्हनि खां ई बल्कि मां चवां थो त इहो इस्लाम में जेको सो रोइण जाइज़ न आहे। त ठीकु आहे, तव्हां त हाणे सम्झी विया त इमरान ॾिसकाणी उहो चई छॾियो त मयत ते रोइण न आहे बल्कि ख़ुशी करणु खपे। मां इहो बि नथो चवां त भई हिकिड़ो मयत पियो आहे उन ते ख़ुशी करणु खपे या रोइणु खपे, बल्कि रोइणु न खपे। हाणे ॾिसो मयत पियो आहे यानी दुख जो हिकिड़ो इज़हार हुजे अखियुनि में, बसि बाबा माण्हू एतिरो चई सघे थो बाबा जेका अलाह जी रज़ा। हाणे इहो त कोन्हे हाणे ॾिसो हिकिड़ो मयत पियो आहे घोड़ा या हुसैन मथां पियो माण्हू कुटे यानी इहो त ॾिसो इहा हिकिड़ो शिरक थी वियो। त मां जेका बि ॻाल्हि कंदो आहियां उनजी वज़ाहत बि थोरी कंदो आहियां, इन जे करे थोरी मुंहिंजा दोस्तों वीडियो वॾी थी वेंदी आहे या माज़रत। त इन जे करे ॾिसो इस्लाम में इहो बिल्कुलु जाइज़ न आहे त मयत पियो आहे उन ते जेको रोइण या हुसैन घोड़ा या हुसैन करणु मथा कुटणु इहो बिल्कुलु जाइज़ न आहे। इहो बल्कि शिरक में यानी शामिल थी वेंदो आहे। त बल्कि ॾिसो हाणे ॾिसो हिकिड़े मिसाल रोइण जी माना छा आहे? रोइण हिकिड़ा पाण ॾिसो रोईंदा आहियूं। रोइण जी माना आहे रंज थियणु। त ॾिसो हुनखे मौत अल्लाह ॾिनी आहे। ॾिसो हाणे अल्लाह पाक क़ुरान पाक में वरी फरमायो ई आहे त में त कुल नफ्स ज़ाइक़तुल मौत, यानी मौत जो मज़ो हर साह वारी शइ खे मौत जो मज़ो चखणो आहे। त ॾिसो हाणे हुनखे मौत अल्लाह ॾिनी आहे त इन में असां ना ख़ुशि आहियूं। यानी मौत हर कंहिं इंसान ते अचणी आहे, बल्कि हिते जेका बि शइ रहे थी तव्हां बि हिनखे दुनिया में हलिया वेंदो, मां बि हलियो वेंदुसि। दुनिया कंहिंजी न आहे, फ़क़ति हिते नालो रहंदो अल्लाह जो रहंदो। त ॾिसो इहो हिकिड़ो शिरक आहे रोइण, मयत ते रोइण। त इहो शिरक कीअं आहे त अल्लाह जी रज़ा सां मुंहिंजो रूह परवाज़ थियो आहे, यानी मुंहिंजो जेको सो रूह आहे उहो अल्लाह पाक सां मुलाक़ात करणु वियो आहे। यानी उहो जेको दुनिया में छॾे वियो आहे, ॾिसो लाश हिकिड़ो रहिजी वेंदो आहे, रूह निकिरंदो आहे न, रूह अल्लाह पाक सां यानी मुलाक़ात कंदो आहे, इन में असां रंज थिया आहियूं। इहो यानी इंतहाई ग़लति ॻाल्हि आहे। अगरि अल्लाह जे कंहिं फ़ैसिले में दख़लबाज़ी करणु इहो शिरक आहे। इहा तव्हांखे पाण बि ख़बर हूंदी। अल्लाह पाक जे यानी क़ुरान पाक जेको पंहिंजे पाक कलाम में फरमायो अथसि जेको सो मुंहिंजे जेको सो यानी जेको सो आयतूं आहिनि या उन्हनि जे जेको सो झुटलाए थो, उन्हनि जे बारे में घटि वधि ॻाल्हाइणु, उन्हनि ते ठठोल करणु, यानी इहो शिरक आहे। त ॾिसो हाणे उनखे मौत ॾिनो आहे त अल्लाह ॾिनो आहे। हाणे इहो त यानी असां रोयूं पिया, शिरक आहे, इहो ज़ाहिर जी ॻाल्हि आहे शिरक आहे। त मुंहिंजा दोस्तों, त मां नथो चवां त बल्कि रोइण जे बजाय खिलो, इहो बि नथो चवां त बल्कि खिलणु खपे, इहो बि मां नथो चवां। त मां सिर्फ़ु इहो ई चवंदुसि बल्कि अमां थोरो दुख जो इज़हार हुजे चेहरे ते। बाबा जेको बि थिए छा थियो बाबा ईअं चवणु खपे जेका अल्लाह जी रज़ा। ॾिसो पठान अक्सर करे मां ॾिठो आहे पठान जो अगरि को बि पठान असांजा भाइर आहिनि त पठान ॾिसो घर में कजो थी वेंदो आहे, उन्हनि जेका सोची थी आहे कॾहिं बि रोईंदा न आहिनि, हू कॾहिं बि मथां न आहिनि टुटींदा। उन्हनि खां जेको बि मां पुछंदो आहियां भाईजान क्या हुआ, उहो असांखे चवंदो बि आहे भाईजान जो रब की रज़ा थी वो क्या कर सकते हैं। त ॾिसो लफ़्ज़ न जॾहिं भले पढ़ियल लिखियल हुजे न हुजे, त यानी ॾिसो हिकिड़ो उन्हनि जी सफ़र ते केॾो सलाम आहे। त इन जे करे असां सिंधी क़ौम आहियूं, उहे अक्सर करे मयत ते रोईंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झी विया हूंदो, बल्कि ॾिसो पढ़िया लिखिया आहियो, मुंहिंजी वीडियो ॾिसो पिया, मां बल्कि एतिरी तलक़ीन बि नथो कयां। त ॾिसो हाणे मूं त चई छॾियो आहे, सम्झी वञो ॾिसण साहिब चई छॾियो हाणे मयत ते रोइणो बि न आहे, खिलणो आहे। ॾिसो खिलणो बि न आहे, न को घणो रोइणो आहे, न को पिटणो आहे पंहिंजे पाण खे। दुख जो इज़हार हुजे चेहरे ते, यानी दुख इंसान खे उहो हूंदो आहे, चप ख़ुश्क हूंदा आहिनि, अखियूं आलियूं हूंदियूं, उहो दुख हूंदो आहे। हाणे मिसाल तौरु हिकिड़ी माई रोए पई, उनजे पोयां 5 ॿियूं पियूं रोइनि, हाणे इन जो हल छा आहे? इन जो हल ॿुधाए ॿुधायां थो। ठीकु आहे, हिकिड़ो मयत घर में पियो आहे, उन मिसाल तौरु मायूं वेठियूं आहिनि, खणी मायुनि जी ॻाल्हि था कयूं,
पंहिंजा वो मसलो न आहे। तो ॾिसो मयत घर में पियल आहे, उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजा बि ईंदा आहिनि, धारिया बि ईंदा आहिनि, पाड़ेसरी जेके शहर जे हिसाब सां ॼण या ॻोठ जे हिसाब सां उहे ईंदा आहिनि। तक़रीबन मां त सोचंदो हिकिड़ो मयत मिसाल तौर घर में पियल हूंदा आहे, उन में 100-200 माई हूंदी आहे। तो ठीक है वो भला 200 मां भला 3 के तो कुरान शरीफ ॾींदो वञनि, 200 ठीक है 200 माई के कुरान पाक नथो जेको मसलो न आहे, 200 मां 3 माई के भला कुरान शरीफ ॾींदो वञनि, 3 न तो भला 10 ॼणनि खे कुरान शरीफ भला ईंदो वञनि अरबी ज़बान में, ठीक है वो भला यानी 10 के जेके कुरान पाक जे तो वो पढ़नि, 10 ॼणनि कुरान पढ़ंदो। मां तव्हांखे गारंटी सां थो चवां हू जेको ख़ामोशी इख्तियार करे वो कुरान पाक ॿुधे। अल्लाह पाक को कुरान पाक में फरमायो मुंहिंजो जिते कलाम हले कुरान पाक हले तो उते ख़ामोशी इख्तियार कंदा कयो, भंडारनि में शामिल थी वञो। अल्लाह पाक पाण फरमाए तो ॾिसो महिनत पियो आहे उन ते कुरान वग़ैरह पढ़ंदा कयो, का सूरत आयत पढ़ंदा कयो, इहो ई जो फ़ाइदा आहे। हाणे मिसाल तौर हिकिड़ी माई रोए पई, ठीक आहे उन जमाए 5 ॾींहं पियो रोए न या हुसैन भेड़ा या हुसैन अले कहिड़ा कहिड़ा मुंहिंजो लाडलो मुंहिंजो सोणो मुंहिंजो घोट, बाबा घोट आहे त तूं उनजी जवानी हुई तो इनखे परणाई आहे न, हाणे बि तूं तो जो कहिड़ो असर पवंदो। त सभ खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हां सां दोस्तो शेयर कंदो हलां, इहो त ठीकु आहे मूं चई छॾियो त मयत ते रोअण न खपे। मां बल्कि ॾिसो अहिड़ियूं शख़्सियत पाण चवंदा आहियूं उन्हनि जे बारे में मां नथो चवां त उन्हनि खे न रोअणु खपे। पहिरीं ॻाल्हि ज़रूरु कंदसि त यानी नौजवान जेको मिसाल तौर 25 खां 30 साल जो नौजवान मारियो थो वञे या पंहिंजी मौत थो मरे या शहीद थी थो वञे, उहो यानी दुनिया मां जेको सो इंतज़ार करे वेंदो आहे, उनजो दुख खाइण जो माउ पीउ खां बर्दाश्त न थिए थो, ख़ासि तौर ते नौजवान नस्ल आहे, नौजवान जी ॻाल्हि थो कयां। तो मुंहिंजो दोस्तो मां उन्हनि ॿिनि शख़्सियतनि जे बारे में नथो चयां बल्कि ॿियनि जी ॻाल्हि थो कयां। मिसाल तौर हिकिड़ी कोड़ी आई आहे ॻोठ मां भले मिसाल हुजे न हुजे उहा रोए पई, उन खे ॾिसी 5 रुपयूं घुराया वसन पियूं कनि, इहो यानी इंतहाई ग़लति आहे। इहे दोस्तो इहा असांजे माशरे में तबाही इहे जहालत थी सघे, ठीकु आहे हर कंहिंखे मरणो आहे, तव्हांखे मरणो आहे, मूंखे मरणो आहे, सभिनी खे मरणो आहे, इहा ख़बर न आहे त कॾहिं मरणो आहे, इहा फ़क़ति अल्लाह खे ख़बर आहे क़यामत कॾहिं अचणी आहे। त मुंहिंजा दोस्तो मां तव्हांखे इहो ॿुधायो त अल्लाह पाक जे यानी कुरान पाक में फरमायो आहे त कंहिं शइ मां तव्हांखे फ़ाइदो नथो पवे त उन ते यानी गम न कंदा कयो। ॾिसो हाणे रोयूं पिया उन ते असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो, मां तव्हांखे गारंटी करे लिखी थो ॾियां पूरी पाकिस्तान यानी पाकिस्तान केतिरा माण्हू थींदा हिकिड़ो मयत पियो आहे, पूरी पाकिस्तान जा माण्हू गॾु कयो उन ते रोयनि पिटनि घोड़ा या हुसैन हे हुसैन कनि, मां लिखी थो ॾियां मयत ते को बि असरु कोन पवंदो, लिखी थो ॾियां तव्हांखे। तो मुंहिंजा दोस्तो ही जहालत जी निशानी आहे, ख़ुदा जे वास्ते जहालत मां निकिरो, मरी थो वञे पोइ ॿाहिरि वेंदो अचे थो उन्हनि केतिरो चयो बाबा जेका रब जी रज़ा, हर कंहिंखे वञिणो आहे, अल्लाह मौत ॾिनो आहे न, ॿिए खे त कोन्हे ॾिनो, इहे त फ़क़ति अख़्तियार अल्लाह खे आहे, केरु थो मौत ॾिए, अल्लाह थो ॾिए, हर कंहिंखे अल्लाह यानी हर कंहिंखे मरणो आहे। इन जे करे ख़ुदा जे वास्ते ही जहालत मां निकिरंदा कयो, ही जहालत इन मां निकिरण जी कोशिशि कयो, ही मयत ते रोअण हिकिड़ो कुफर आहे, अल्लाह मां त यकीन कंदो छो त पंहिंजे घर वारनि खे बि रोकींदो आहियां। त अमारा या केरु घर वारा ईंदा आहिनि उनखे चवंदा आहिनि मयत आहे ही मुर्दा आहे त रोअण फज़ूल आहे त न रोईंदा कयो। अमा भला ठीकु आहे रो न सूरे फातिहा सूरे यासीन जी जेको सो ते तिलावत कयो या भला ठीकु आहे घर में क़ुरान वग़ैरह पियल आहे कुरान पाक पढ़ो उन में सवाबु आहे। त मां घर वारनि खे बि चवंदो आहियां पर ॾिसो इहो न करणु खपे, त पर उहे पाण कोन था रोइनि, उन्हनि खे सम्झाए छॾियो आहे, ॿियो पाड़े वारनि खे बि चयो त माशाअल्लाह इहो ग़लति आहे दोस्तो, मयत ते रोअण कहिड़ी क़ुरान मां था ॻाल्हि थो पुछां कहिड़ी कुरान पाक जी आयत में लिखियल आहे त बाबा हिकिड़ो मयत घर में पियो आहे उन ते रोअण जाइज़ आहे, ॿुधायो तव्हां मूंखे साबित करे ॾेखारियो, मां तव्हांजो हर हिकु ॻाल्हि नोट करण वारो आहियां, तव्हांखे कमेंट्स में जवाबु मिलंदो। पोइ आहे मौलवी साहब, पोइ मौलाना साहब आहे जो मूंखे साबित करे ॾेखारे बाबा फलाणी कुरान पाक जी आयत में लिखियल आहे त हिकिड़ो मयत जेको सो यानी इंसान जो मौत थी न हुन ते रोअण यानी जाइज़ आहे, मूंखे ॾेखारे मां जेको सो यानी हुनजो हिकु कमेंट्स जेको सो जवाबु ॾींदुसि, मैसेजर्स खे जवाबु मिलंदा, मूंखे हर कंहिंखे जवाबु कोन मिलंदा, महिरबानी करे इहा ग़लति ॻाल्हि आहे हिकु मयत ते रोअण। दोस्तो ॾिसो दुख जो इज़हार कजे त इहा यानी ग़लति ॻाल्हि आहे, मौत बरहक आहे, मौत बरहक आहे, हर कंहिं इंसान ते चवणो हर कंहिंखे ई दुनिया में पाणी छॾणी आहे। त मुंहिंजा दोस्तो अल्लाह खे यादि कयो, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, इन्हनि ॻाल्हियुनि खां रिवाइट कयो, मयत मरणो त मरी वियो। त मुंहिंजा दोस्तो ॾिसो ख़ुदा जे वास्ते कुझु असांजे माहौल में अहिड़ियूं शयूं हूंदियूं उन्हनि खे सम्झणु घुरिजे। असां सिंधियुनि में रायत थी वियो आहे त पाए मसइलनि में अची था वञूं, जेको सभु पंहिंजे पाण करे छा था सघूं, त मुंहिंजा दोस्तो इन जे मसइलनि खे छॾियो, ही तव्हां अॼु सुभाणे न आहे सुभाणे असां न हूंदासीं, दुनिया में चर्ख आहे जेके पाण चऊं त हर कंहिंखे दुनिया में पाणी छॾणी आहे। मुंहिंजा दोस्तो बराए महिरबानी ही जेके
तिलावत करण घुरिजे अहिड़ी शइ खे असां तरजीह ॾियूं। हाणे रोइण जी दोस्तो ग़लति ॻाल्हि आहे। त मुंहिंजा दोस्तो मूंखे उमेद आहे त यानी इन वीडियो खे तव्हां ॾिसो ते वधाईंदा सवाब जी नियत सां। दोस्तो वरी ॿी वीडियो सां मुलाक़ात पंहिंजी पंहिंजी मेज़बानी मौलाना इस्माइल अली ॾींदा। इजाज़त।